बलूचिस्तान के ज़िले खुजदार में सिक्योरिटी फोर्सेस के ऑपरेशन में 14 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियन मूजिब खुजदार के इलाके ज़हरी में सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कयो, जंहिंमें 14 दहशतगर्द मारिजी विया ऐं फितनाल हिंदुस्तान जा 20 खां वधीक दहशतगर्द ज़ख़्मी भी थिया। सिक्योरिटी फोर्सेस फितनाल हिंदुस्तान के दहशतगर्दन के ख़ात्मे लाइ हर वक्त तैयार है। सिक्योरिटी फोर्सेस आवाम के सहकार साथ दहशतगर्दन जो ख़ात्मो आणींदे। पंजाब की वज़ीर आला मरियम नवाज़ के तकरारी कैनालन मनसूबन बाबत बयान के CCI के फैसले की भनकड़ी ऐं आइनी फोरम की तोहीन करार ॾेई छॾियो। PP सिंध के सदर निसार खोड़े नवाज़ शरीफ का मरियम नवाज़ के बयान जो नोटिस वठण ऐं पार्टी पॉलिसी वाज़े करण जो मुतालबो करे छॾियो। पंजाब हुकूमत का बोर्ड मुतासरन के मिलंदड़ इमदाद क़ौम जी आॾो ज़ाहिर करण जो भी मुतालबो। निसार खोड़े जो चवण है तो CCI जो आइनी फोरम तकरारी कैनाल मनसूबे के रद्द ऐं दफ़न करे चुको है। मरियम नवाज़ CCI के आइनी फोरम का मथाओ न है ऐं मरियम नवाज़ के अकेले CCI के मुकाबले में का हैसियत ना है। सिंध सूबो पंहिंजी सिंधु दरिया के पाड़ी ते कंहिंखे भी धाड़ो हणण न ॾींदो। पीपुल्स पार्टी तरफा हैदराबाद का गड़ी खुदा बख्श लाइ निकतल सलाम बेनज़ीर रैली मंजिल ॾा रवा दवा। रैली की अगवाड़ी PP हैदराबाद डिवीज़न जो सदर आजिज़ तामरा जनरल सेक्रेटरी ज्ञानचंद इसराणी करे रहा है। रैली में वॾे अंग में जियाला शरीक सलाम बेनज़ीर रैली में शरीक PP अगवाड़न ऐं कारकुनन जी विख विख ते शानदार आजिया दादू में भी काफ़िले जो इस्तकबाल। गुलन जी वरखा सलाम बेनज़ीर रैली सेवर दादू का थींदी। गड़ी खुदा बख्श में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते पहुंचंदी। आजिज़ दामरा जो चवड़ा है तो मुस्लिम लीग नून लसानी बुनियादन ते सियासत करे रही है। मरियम नवाज़ सूबन में नफ़रतू पखेड़ण वाली गाल करे रही है। सिंधु दरिया ते कैनाल ठाहण न ॾींदासीं। तकरारी कैनालन खिलाफ असां दमादम मस्त कलंदर करे रोडन ते हूंदासीं। कंदकोट भरसा मोटरसाइकिल जो ट्रॉलर से टक्कर ज़ाल मुर्स फोत हादसो 20 सेक्शन थाने की हद में हादसो पेश आयो। हादसे में नूर हसन सोलंगी ऐं सिंधन ज़ाल शाज़िया हयाती विञाए वेठा। ट्रॉलर ड्राइवर फरार थी वियो। बने आकिल भरसा हथियारबंदन की मोटरसाइकिल सवारन ते फायरिंग नौजवान कतल नीगर जख्मी। दादलो थाने की हद पीर ताजू भरसा कौमी शाहरा ते हथियारबंदन की फायरिंग में नौजवान शाहनवाज जतोई ऐं नीगर हावन बख्श जतोई जख्मी थी पिया, जिनके गणती जोगी हालत में पने आकिल का सखर अस्पताल रेफर किया वियो। नौजवान शाहनवाज जख्मन जा सूर न संदे दम ॾिनो। पुलिस पारा वाक़े की जांच जारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारा गज़ा में अमुन के लाइ हमास के रद्द अमल की आजिया। सोशल मीडिया ते एक बयान में वज़ीर आज़म चयो त हमास के बयान जंगबंदी ऐं अमुन के क़याम लाइ एक मौक़ो फराहम कयो, जंहिंखे कंहिं सूरत में ज़ाया थियण न ॾियण घुरिजे। हमास के बयान से जंगबंदी जो नओं रस्तो खुलियो है। फ़लस्तीनी अवाम ते थियल हिन नस्लकुशी की शुरुआत खां पोइ हिन वक्त ताईं जंगबंदी जी वेझो आहियो। पाकिस्तान हमेशा फ़लस्तीनी अवाम सां गॾु बीहण जो अज़म कयो ऐं हमेशा उन सां गॾु बीहंदो। डोनाल्ड ट्रंप सां गॾु कतर, सऊदी अरब, गॾियल अरब इमारतुनि, तुर्की, उर्दुन, मिस्र ऐं इंडोनेशिया की क़यादतुनि जो थोरो मञण लाज़मी है। पाकिस्तान खुद मुख्तियार फ़लस्तीनी रियासत जो हामी है, जो गादी वारो शहर अल-कुद्स शरीफ हुजे। परडेही खाते जो बयान तर्जुमान जो चवड़ा है तो पाकिस्तान इन अगर भराई की वाखाड़ करे तो जंहिंजे नतीजे में तकड़ी जंगबंदी ऐं गज़ा में अमुन की बहाली जो मौक़ो फराहम थियो। पाकिस्तान गज़ा में बिना देर हमला बंद करण जो मुतालबो ऐं फ़लस्तीनी कौज़ की उसूली हिमायत जो वर्जाव करे थो। पाकिस्तान गज़ा में अमुन लाइ ट्रंप की कोशिशुन की वाखाड़ करे थो ऐं उम्मीद रखे थो तो उन जे नतीजे में पायदार जंगबंदी ऐं अमुन कायम थींदो। हमास अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो 20 नुक्तन ते बधल गज़ा अमन मनसूबो घणे हद ताईं क़बूल करे वरितो। हमास यरगुमालियुनि जी आज़ादी ऐं गज़ा जो कंट्रोल फ़लस्तीनी अथॉरिटी हवाले करण ते राज़िपो ज़ाहिर करे छॾियो। हमास चयो आहे त हू हथियार मुस्तक़बिल जी फ़लस्तीनी हुक्मराननि हवाले कंदा। बरतानिया जे अॻूणे वज़ीर आज़म टोनी ब्लेयर जो किरदार रद्द कयो वियो आहे। फ़लस्तीनी अथॉरिटी टेक्नोक्रेट्स ते ॿधल हुजण घुरिजे, जंहिं लाइ क़ौमी इत्तिफ़ाक़ी राय हुजे ऐं अरब मुल्कनि जी हिमायत हासिल हुजे। असां मुशावरत ऐं गौर करण खां पोइ फ़ैसिलो टी आंकड़नि हवाले करे छॾियो। हमास अगवार मूसा अबू मरसूक मूजिब यरगुमालियुनि जी आज़ादी में ॾिनल 72 कलाकनि जी मोहलत खां वधीक वक़्तु लॻी सघे थो, छो त अहिड़ियुनि हालतुनि में डेडलाइन हक़ीक़त पसंदाणी नाहे। हमास ॻाल्हियुनि में ज़िम्मेवाराणी तौरु हिसो वठंदी। नायब वज़ीर आज़म ऐं परडेही वज़ीर इसहाक़ डार पारां हमास जो रद्द अमल सुठो सवड़ करार। इसहाक़ डार जो चवड़ा है त इन जो तकिड़ो नतीजो जंगबंदी, फ़लस्तीन जी तकलीफ़ुनि जो ख़ात्मो, यरगुमालियुनि जी आज़ादी ऐं इंसानी इमदाद जी बहाली जी सूरत में कढणु घुरिजे। इज़राइल खे बिना देर हमला बंद करणु घुरिजनि। आज़ाद कश्मीर में केतिरनि ई ॾींहनि खां जारी छिकताण ख़त्म थी वई। हुकूमती ॻाल्हियुनि वारी कमेटी ऐं अवामी एक्शन कमेटी विच में ॻाल्हियूं कामयाब।
धुरियुनि मुआहदे ते सयूं करे वरितियूं। मुज़फ़राबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह ऐलान कयो त अवामी एक्शन कमेटी जा समूरा जाइज़ा मुतालबा तस्लीम कया विया आहिनि। धुरियुनि विच में मामलनि ते मुस्तक़िल बुनियादनि ते हल करण लाइ लीगल एक्शन कमेटी क़ाइमु कई वई आहे, जेका हर 15 ॾींहनि खां पोइ जारी कंदी। पीपी जे सीनियर अगवा राजा परवेज़ अशरफ जो चवणु आहे त कुझु अंसर चाहिनि पिया त हालतूं ख़राब थियनि, पर उन्हनि जा समूरा मनसूबा नाकाम थी विया। कश्मीर में अमुन क़ाइमु रखणु असां सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। हाणे कंहिंखे रोडनि ते अचण जी ज़रूरत नाहे। मसला कमेटी ज़रिए हल कया वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां आज़ाद कश्मीर में ॻाल्हियुनि वारे अमल जी कामयाबी तोड़े हुकूमती ॻाल्हियुनि वारी कमेटी ऐं ज्वाइंट एक्शन कमेटी विच में मुआहदे जी आज़ी आहे। कमेटी जे मेंबरनि खे ख़राज तहसीन पेश। वज़ीर आज़म चयो त अमुन जो क़याम ऐं हालतूं मामूल ते अचणु सुठो सवड़ आहे। साज़िशुनि ऐं अफ़वाहुनि नेठ दम तोड़े छॾियो। समूरा मामला सुठे नमूने हल थिया। हुकूमत पंहिंजे कश्मीरी भाइरनि जे मसइलनि खे हल करण लाइ हर वक़्तु तयारु आहे। अवामी मुफ़ाद ऐं अमुन असांजी तरजीह आहे ऐं आज़ाद कश्मीर जी ख़िदमत कंदा रहंदासीं। कश्मीरी भाइरनि खे गुज़ारिश आहे त अफ़वाहुनि ते ध्यानु न ॾियनि। असां पहिरियां बि कश्मीरी भेण भाइरनि जे हक़नि जा मुहाफ़िज़ हुआसीं ऐं मुस्तक़बिल में बि उन्हनि जे हक़नि जो तहफ़्फ़ुज़ कंदा रहंदासीं। उत्तर ओभर अरबी समुंड में डीप डिप्रेशन तूफ़ान में तब्दील थी वियो। सामुंडी तूफ़ान शक्ति कराची खां 360 किलोमीटर परे आहे। तूफ़ान सबबि कराची समेत सिंध जे ॿियनि सामुंडी इलाइक़नि ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बि बरसाति जो इम्कान। तूफ़ान जी मर्कज़ में हवा जी रफ़्तार 75 किलोमीटर फ़ी कलाक रहंदी। सामुंडी तूफ़ान शक्ति अरबी समुंड में 6 अक्टूबर ताईं रही सघे थो। तूफ़ान दौरान समुंड में चाढ़ रहण सबबि मुहाणनि खे 5 अक्टूबर ताईं उन्हे समुंड में न वञण जी हिदायत कई वई। मुल्क में वधीक बरसातुनि ऐं भारत तरफ़ां दरियाहुनि में पाणी छॾण जो इम्कान। DGPDMA इरफान अली काठिया जो चवणु आहे त मुल्क में मौसम तब्दील थी रही आहे, जेका सर्दी जी अलामत आहे। कुझु ॾींहनि में पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातुनि जो इम्कान आहे। 5 अक्टूबर खां रावलपिंडी खां लाहौर ताईं वधीक बरसातूं पइजी सघनि थियूं। सुभाणे ॾखण पंजाब में बि बरसातुनि जो इम्कान आहे ऐं मथांहनि इलाइक़नि में 70 मिलीमीटर बरसाति पइजी सघे थी। हिन वक़्तु हेडमराला ते 20,000 क्यूसिक पाणी अची रहियो आहे। ईंदड़ 48 कलाकनि में भारत मां 1 लख क्यूसिक पाणी अचण जो इम्कान आहे। मंगला डैम में बि पाणी जी ऐं आवाज़ टीवी जे शहीद एंकर पर्सन इम्तियाज़ मीर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध जा कलम धणी सिरापा एहतजाज। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बनज़ीराबाद, सिखर ऐं लाड़काने डिवीज़न्स में सहाफ़ी, सियासी समाजी कारकुन सिरापा एहतजाज। मुज़ाहिरनि ऐं धरणनि जो सिलसिलो जारी। शहीद इम्तियाज़ मीर जो क़त्ल सहाफ़त जो क़त्ल करार। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे फ़ौरी कानून जे कटहरे में आणण जो मुतालबो। मलीर जे इलाइक़े जमाल इब्राहिम में शहीद इम्तियाज़ मीर जे पोइरनि सां उज़र ख़्वाही जो सिलसिलो जारी।